अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आओ हैं सारा सुनो इन बुलेटिन में सबका पेरी का नजर हेडलाइन थे। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाई 15 खारजी मार्ची में ऑपरेशन रद्दल फितना 3 तहत मस्तोंग बोलान सभी हरनाई ऐं ॿियनि इलाइक़नि में कार्रवाई सिक्योरिटी ज़रिए मूजिब दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे हथियाती अंदाज़ में निशानो बणायो। मार्च वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। तुर्क परॾेही वज़ीर हाकान फिदा चयो आहे त मके मुआहदे जो टारगेट ईरान नाहे। जेसीं ताईं हमलो नथो थिए तेसीं ताईं को बि हदफ़ नाहे। मको मुआहदो नेटो जहिड़ो आहे। नेटो वांगुरु गॾियल दिफ़ा जी ज़मानत ॾिनी वई आहे। हिक इंटरव्यू में तुर्क परॾेही वज़ीर चयो आहे त मुआहदे तहत 3 मुल्क वज़ारती कमेटी जोड़ींदा। मिस्र बि मुआहदे जो हिसो थी सघे थो। ईरान हॉर्मुज़ वारे लंघ ते अमेरिका आॾो 8 शर्त रखी छॾिया। ईरानी सुप्रीम नेशनल सलामती काउंसिल पारां शर्त पेश। ईरानी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी बाकिर ज़ुल्कदर शर्तन में चयो आहे त ईरान खे धमकायो न वञे ऐं जंग मुकमल तौर ख़त्म कई वञे। पाबंदियूं ऐं नाकाबंदी ख़त्म कई वञे। हलजाणो ऐं आसासा ॾिना वञनि। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास रागची चयो आहे त हरमज़ ते ओमान सां मुआहदे जे वेझो आहियूं। हरमज़ में नओं रस्तो तयार करे वरितो आहे। यमन हुसैन ख़िलाफ़ कार्रवाइनि जो ऐलान करे छॾियो। यमनी फौज जो चवणु आहे त हुसैन फौजी हदफ़नि खे निशानो बणायो। जवाब में कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। हुसैन दावा कई आहे त सऊदी अरब मथां यमन जे ताउन सां हमला कया। पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ चयो आहे त तुर्किश पेट्रोलियम कंपनी पाकिस्तानी समुंड में तेल जी ॻोल्हा कंदे ड्रिलिंग खां पोइ वॾी सीड़पकारी ईंदी। घटि वसीलनि जे बावजूद अवाम खे रिलीफ ॾिनो। पेट्रोल महांगो आहे पर किथे बि खोट न आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली परवेज़ वधीक चयो आहे त पाकिस्तान खिते जो नेट सिक्योरिटी प्रोवाइडर बणिजी वियो आहे। पाकिस्तान तुर्की सऊदी अरब अमन लाइ अहम किरदार अदा कंदा। चेकमबाद में 2 कलाकनि दौरान मासूम ॿार वाहन में बुॾी फौत। मुस्लिम कॉलोनी वासिण 8 वरियनि जी नींगरी वीरा चाचर रिंद वाह में बुॾी फौत थी वई। न्यू वाटर सप्लाई भरिसां डेरण वाह में 4 वरियनि जो इब्राहिम जखराणी बुॾी फौत। ॿिन्ही ॿारनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि घर पहुचण ते कोरां।